मदेजी में बेले खाते जे ऑफिसरन हाई कोर्ट जो हुकुम हवा में उड़ाए छड़ियो है। सरकारी जमीन भुगल मुठ विकरो करे छड़ी है। बासरन लोकल मानू तरफा सरकारी जमीन ते फसल पोखे फिश फार्म कायम कया विया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ तरफा बेले खाते जे ऑफिसरन से राब्ते की कोशिश कई वही पर राब्तो न थी सघियो है। अपडेट कयूं पिया। मदेजी में बेले खाते जे ऑफिसरन हाई कोर्ट जो हुकुम हवा में उड़ाए छड़ियो है। सरकारी जमीन भुगलन मुठ में विकरो करे छड़ी है। बासरन लोकल मानू तरफा सरकारी जमीन ते फसल पोखे फिश फार्म कायम कया विया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ तरफा बेले खाते जे ऑफिसरन से राब्ते की कोशिश कई वही पर राब्तो न थी सघियो है। ये हम खबर अवां सां शेयर कयूं पिया। मदेजी में बेले खाते जे ऑफिसरन हाई कोर्ट जो हुकुम हवा में उड़ाए छड़ियो है। सरकारी जमीन भुगलन मुठ विकरो करे छड़ी है। बासरन लोकल मानू तरफा सरकारी जमीन ते फसल पोखे फिश फार्म कायम कया विया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ तरफा बेले खाते जे ऑफिसरन से राब्ते की कोशिश कई वही पर राब्तो न थी सघियो है। ये हम खबर अवां सां शेयर कयूं पिया। मदेजी में बेले खाते जे ऑफिसरन हाई कोर्ट जो हुकुम हवा में उड़ाए छड़ियो है। सरकारी जमीन भुगल मुठ विकरो करे छड़ी है। तफसील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अयूब ब्रोही का। अयूब ब्रोही आगाह कजो छा अपडेट आहिनि खबर जे हवाले सां। कच्चे और इलाके शरीफ करो तो यही नए तरह तानी जेके भी सरकारी जमीन है सुप्रीम जो हुकुम बावजूद भी वो जेके सरकारी जमीन बात जो है या अंडर में जेके फसल पोखिया गया मछली फार्म अञा ताईं कायम आहिनि। जेके ऑफिसर आहिनि वो मिली भगत करे उन्हनि खे छूट ॾिनो वियो आहे जीअं उन्हनि जो हिसो पती उन्हनि खे मिले। मंज़ूर थिए बखाली माण्हू हवाले करण छॾियो आहे। जीअं भाई पंहिंजी बातरनि लोकल माण्हुनि जी सरकारी ज़मीन ते मुख़्तलिफ़ फसल कणिक सरिया मटर चणिया गोभी दाणा बसर टमाटा पंहिंजे फिश फार्म बि कायम आहिनि। उहो सिर्फ़ु ॾाढे मुदीअ ते मिली भगत करे बेले खाते सां मिली करे इहो आबाद कया पिया वञनि ऐं ग़रीबनि खां खटे बात हवाले आहिनि। जी अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी।